जियां त असां हिन वक़्तु हिकल शरीफ़ में आया हूँ आकिल शर जी उताक ते। आकिल शर हारपो कंदो आहे। आकिल शर 10 एकड़ बसरनि जा कया या 10 जरेब। अच्छा 10 जरेब। अच्छा जरेब ते घणो ख़र्च आहे? जरेब ते छिके 10,000 का ख़र्च आहे। ऐं 10 जरेबनि ते? 10 जरेबनि ते थींदो वञी 50,000। इहो 50,000 कीअं थींदो? 10 जरेबनि ते 50,000। जरेब ते वरी 1000? न जरेब ते 10,000। जरेब ते 10,000 त 10 ॾह ई थी विया 100 माना लख रुपया। 50,000 काॾे थो वञे? हाणे असां जट न पढ़िया वरी ख़बर कोन्हे। पोइ बाक़ी 30 ऐं 30 घणा थींदा? 30 ऐं 30 60। 60 ऐं 30? 60 ऐं 30 थींदी 80। 90। घणो ख़र्च थींदो आहे सरासर भला 10 जरेबनि ते? 10 जरेबनि मालिक जी मर्ज़ी आहे। 50 कोन त वरी 50 मथो न ईंदा। कहिड़ो ख़र्च कबो आहे? बसर वठिबो आहे, भाॼियूं वठिबियूं आहिनि, गुड कराइबी आहे, रूटर हणाइबो आहे, हर बसरनि खे रूटर? बसरनि खे बनीअ खे बनी रूटर छा जे लाइ? रूटर छबर पर जेका हूंदी काठी किली मरी वेंदी माना सफ़ा मरी वेंदी? हा साह हूंदुसि न? न बाक़ाइदे। अच्छा हा काठियुनि खे बि साह हूंदो आहे छा सुकलनि खे? न काठियुनि खे साह न हूंदी लॻी जेके मज़ूर माण्हू खे पोइ अच्छा मज़ूर। अच्छा माना गुड कंदे जंहिं महिल वेठो हूंदो उन में न लॻी वञे? हा हा हिकिड़ी वरी घड़ियल हुजे न हा पोइ त सही आहे चओ। बिल्कुलु बिल्कुलु जॻहियूं नाज़ुक बि हूंदियूं आहिनि न काफ़ी इंसान में। तव्हां साईं किथे हूंदा हुओ? मां बाबा हे जेको आहे यूट्यूब जो चैनल आहे मां उनजे लाइ दोस्तनि खां इंटरव्यू वठंदो आहियां मुख़्तलिफ़ शयुनि ते। अच्छा हिन महिल तव्हांजे बारे में ॿुधो आहे त माना तव्हां 10 जरेब बसरनि जा कया आहिनि। बिल्कुलु सो मां चयो त वॾी ॻाल्हि आहे माना 10 जरेब बसरनि जा अहिड़े इलाइक़े में सही ॻाल्हि जिथे माण्हुनि खे माना जरेब आहे टोटल। फ़ोन ते था ॻाल्हायो ऐं आकिल शर खे कॉल अची वई। अब छाजे बारे में कॉल ॾाढो परेशान थी वियो सफ़ा? बाबा मुंहिंजे गई पर हड़ हली मारे छॾी यार। छा थियो? हुन चयो त बाज मूं बनी त लंघ जाई न भाई। छाजे करे? अलाए छाजे करे चिड़ी जो अलाए छा। अच्छा हिन इंटरव्यू जी ख़बर पइजी छा? हा 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 जी आयो त मुख्तियार कार में। मुख्तियार कार केड़ा? अरे बाबा चो टीवी वारो आहे जो मुख्तियार कार न आहे। अरे असां थोड़ी ख़बर न पई यार। माना पोइ तव्हां असां इंटरव्यू